छाकाणि जो तख़लीक़ जी मुनासिबत सां तख़लीक़ात जे मुताले मुशाहिदे उनजी रहणी करणी समाज सां वाबस्तगी ज़ाती गुरोही या इज्तमाही जुस्तजू तबेज़ात मौज़ू ते दस्तरस लफ़्ज़नि जे रूप में तख़य्युल जे इज़हार जो तरीक़ो फ़नी फ़िक्री फटाव ई का बहितर राय जोड़ण में अहम मददगार जी हैसियत रखनि था। उन निस्बत सां प्रोफेसर लियाक़त हबीब सोलंकी जो किताब निंदड़ का घोड़ा गेबाणा सवार असांजी अॼोकी निशस्त जो हिकु हिस्सो आहे। प्रोफेसर लियाक़त हबीब सोलंकी जे पाण खे सदाईं फ़क़ति लियाक़त हबीब लिखियो ऐं फॾायो। उनजो बुनियादी सबबु ज़ात ऐं बिरादरी मां निकिरी इज्तमाही ऐं क़ौमी सोच खे निखारणु हो। प्रोफेसर लियाक़त हबीब 10 जुलाई 1949 ते ख़मीस ख़ान सोलंकी जे घर टने मोहम्मद ख़ान में जनमु वरितो। हू समूरी शौरी ज़िंदगी जिदोजहद जा ॻाढ़ा गुलाब विरहाईंदे 30 सेप्टेम्बर 2018 ते कराची जी लियाक़त नेशनल इस्पताल में लाॾाणो करे टने मोहम्मद ख़ान जे सखी बुरहान शाह क़ब्रिस्तान में वञी धरतीअ जी हंज हवाले थियो। उन शागिर्द यूनियन खां जिदोजहद वारी अमली ज़िंदगी जो आगाज़ कयो। ट्रेड यूनियन जी सियासत जो सफ़र जाॻे खाबी धुर जी सियासत जा ॻाढ़ा लॻड़ उॾारे अची सिंध प्रोफेसर्स एंड लेक्चरर एसोसिएशन सिपला खे वजूद में आणे पंहिंजी मुनफ़रिद सुञाणप जो सिजु उभारियो। लियाक़त हबीब हिकु खावड़ी किरदार इंसान दोस्त ऐं उस्ताद दोस्त अॻवान सियासी समाजी वर्कर ट्रेड यूनियनिस्ट तालीमदान बहितरीन मुक़रर बहितरीन डिबेटर ऐं बेडपो लिखारी हो। उनखां वधीक संदसि शख़्सियत जो मेराज इहो आहे त हू सिंध दोस्त किरदार हो। उन आलमी तनाज़ुर में आलमी मामरनि तालीमी मसइलनि सियासी समाजी उणायनि सिंध जे वजूद ऐं बका जे मसइलनि समेत मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते लातादाद कालम मज़मून सवानई ख़ाका सर्जिया, पर उन्हनि मामरनि ते अमली जिदोजहद जा सिज बि ॿारण जी भरपूर कोशिशि कई। संदसि लिखणियूं सिंध जे मुख़्तलिफ़ अख़बारनि ऐं रिसालनि जी वीनत बणियूं। उन्हनि लिखणियुनि जो पहिरियों मजमूओ क़ौमी गद्दार ऐं हिसाब किताब जे उनवान सां न्यू फील्ड्स पब्लिकेशन पारां 1993 में छपिजी पधिरो थियो। 168 सुफ़्हनि जे हिन किताब में 49 कालम ऐं मज़मून शामिल आहिनि, जिन जा मौज़ू तारीख़ सियासी साइंस फ़वाजियात इंसानी हक़ क़ौमी सवाल सिंध जा सूर महिनतकश माण्हुनि जी मज़लूमियत तालीमी मसइला वग़ैरह शामिल आहिनि। किताब जो मुआख़ नूरुल हुदा शाह जो लिखियलु आहे। उनखां अलावा हिन 8 दरसी किताब पिणु लिखिया जेके पॉलिटिकल साइंस जे शागिर्दनि खे निसाब तौरु पढ़ाया वेंदा हुआ। प्रोफेसर लियाक़त हबीब जे लिखणनि जो ॿियो मजमूओ संदसि विछोड़े पुॼाणा संदसि सरबंद डॉक्टर जमाल नासिर सोलंकी सहेड़े सिंधियत बि संघर्ष शाह टने मोहम्मद ख़ान पारां सेप्टेम्बर 2023 में छपाए पधिरो कयो। मूंखे फ़ख़्रु आहे त हिन किताब जी कंपोज़िंग ऐं प्रूफिंग खां वठी छपाए पधिरो करण वारनि समूरनि सरगर्मियुनि में मुकमल तौरु हिसे ॻंढण वारो शर्फ़ मूंखे हासिलु रहियो। साहिल प्रिंटर्स हैदराबाद पारां छपियल ME5 जे ख़ूबसूरत टाइटल सां 256 सुफ़्हनि जे हिन किताब जी रपना प्रोफेसर मोहम्मद उमर मेमन ऐं डॉक्टर अब्दुल शकूर दाऊद पोटे जे नाव चल आहे, जिन सां संदसि रफ़ाक़त जी हिकु मुनफ़रिद तारीख़ आहे। किताब में डॉक्टर जमाल नासिर सोलंकी, कादर बख्श तालबानी, मंज़ूर फ़हीम, प्रोफेसर याकूब चांडो जा तरतीबवार सहेड़ींदड़ पारां महाग ऐं राया ऐं मुंहिंजे पारां लिखियल संदसि सवानई ख़ाको बि शामिल आहे। उहे समूरा लफ़्ज़ ऐं ख़्याल संदसि फ़न ऐं शख़्सियत ऐं किरदार जी कथत नथा करे सघनि, पर उन्हनि मां संदसि किरदार जी सरसरी परोड़ ज़रूरु पवे थी। हिन किताब में 50 कालम मज़मून ऐं सवानई ख़ाका शामिल आहिनि। मोहम्मद अली एजाज, शहीद नज़ीर अब्बासी, डॉक्टर अब्दुल शकूर दाऊद पोटे ते लिखियल सवानई ख़ाका ऐं अल्ताफ़ शेख जे सफ़रनामे ईरान ॾे उॾाम ते लिखियल महाग बि हिन किताब में शामिल आहे, जेको संदसि पहिरियों आख़िरी ऐं वाहिद महाग आहे। छाकाणि जो लियाक़त हबीब जे बिक़ौल हुन कॾहिं बि कंहिं किताब जो महाग न लिखियो सवाइ ॼाणायल सफ़रनामे जे। पोइ हिन किताब जे सुफ़े नंबर 240 ते लिखे थो त साईं अल्ताफ़ शेख सिंध जे अदबी खेत्र में हिकु वॾो नाओ आहे। मुंहिंजी साईं सां कॾहिं बि रूबरू मुलाक़ात न थी आहे, पर संदसि कलमी पोरे जे करे हुन सां पंहिंजाइप जो रिश्तो आहे। हिकु ॾींहुं प्यार ऐं पाबो मां फ़ोन ते हुकम कयो त मां संदसि तावी तख़लीक़ ईरान जे सफ़रनामे यानी ईरान ॾे उॾाम जो महाग लिखां। साईं अल्ताफ़ शेख जे सफ़रनामे जो महाग लिखणु मुंहिंजे लाइ हिकु वॾो एज़ाज़ आहे, पर सच इहो आहे त मूं हिन किताब खां अॻु कंहिं बि किताब जो महाग न लिखियो आहे। इन मां इहो साबित थिए थो त सिंध जे महान लेखकनि अदीबनि दानिशवरनि वटि प्रोफेसर लियाक़त हबीब सोलंकी जो किरदार ऐं शख़्सियत केॾी न वॾी अहमियत जी हामिल हुई।
50 लिखड़ियुनि जंहिं मजमूए में शायदि ई सिंध जो को मसइलो हुजे जंहिं ते लियाकत बि सोलंगी तबाह आज़माई न कई हुजे। उहे गुलिस्कार आबाद जे रिथा जे ख़तरनाकिन बाबति सुफ़े 32 ते अंगनि अखरनि सां वाज़े करे थो सिंधी माण्हुनि वटि पंहिंजे वजूद बका लाइ सवाइ फ़ैसिलाती ऐं भरपूर जिदोजहद जे ॿियो को बि गफ़ कोन्हे। उहा जिदोजहद सिर्फ़ु सिर्फ़ु उन ज़रूरत में हलाए कामयाबी ताईं पहुचाए सघिजे थी जॾहिं सिंध जूं समूरियूं सियासी दुनियूं मुतहद थियनि। उन लाइ तयारु थियण खां सवाइ ॿी का बि वाह न आहे। उन बाबति संदसि राय इहा बाहित कान्हे का तारीख़ में वेड़ सिवा ॿी वाह। संदसि सोच मूजिबि वजूद ऐं बका जे जियापे लाइ वेड़ जूं अनेक हिकमत अमलियूं आहिनि जिन ते अमली जिदोजहद जी सख़्तु घुरिज आहे। हू सिंध जे सियासी कल्चर में ख़ुदि पसंदी जी ख़राबी खे मुदलिल अंदाज़ में निंदे थो ऐं सिर जो सांगो लाइ मंज़िल माणनि जो गफ़ ॿुधाए थो। हुन वटि विरहाङे जे तनाज़ुर में समाजी मुआहिदे जे भनकड़ियुनि ते वॾा एतिराज़ हुआ त वरी हुन वटि नए समाजी मुआहिदे बाबति तजवीज़ुनि जा अंबार हुआ। पर इन हितां जे इक़्तिदारी धुरियुनि खे कॾहिं मज़लूम क़ौमुनि जी ज़रूरत ई न महसूसु थी। उहो ई सबबु आहे जो अॼु असांजी रियासत हर तरीक़े सां पंहिंजो कारज विञाए चुकी आहे। प्रोफेसर लियाकत हबीब तोड़े जो हिकु कमिटेड उस्ताद बि हो, पर हुन नाक़फ़ तालीमी निज़ाम समेत तालीम जे तबक़ाती निज़ाम में उस्ताद जे गैर ज़िम्मेदाराना किरदार वारे रवैये खे बि बख़्श न कयो। हिन वाज़े कयो त उस्ताद पंहिंजो क़ौमी मनसब विसारे वेठो आहे। शागिर्द तोड़े उस्ताद क़ौमी ऐं तालीमी तबाही में भाङे भाइवार आहिनि। हुन वटि सिंध में तालीमी एमरजेंसी लाइ तालीमी इदारनि जी बहितरी लाइ शदीद एहसास मुसबित रवैया ऐं लाभाइतूं तजवीज़ हुयूं जेके हुन वक़्तु बेवक़्तु कलम वसीले तारीख़ जे सच जियां निर्वार पे कयूं। उहो इल्म सियासत जो शागिर्द बि हो त उस्ताद बि हो। खेसि आलमी इदारनि जी कारकर्दगी घुरिजुनि ऐं अमल जो इदराक बि हो त वरी सुठी ऐं ख़राब हुकुमरानी जे सुठाइनि ऐं ख़राबियुनि बाबति मुकमल ॼाण बि हुई। रियासतूं कीअं हलंदियूं आहिनि उन्हनि जी तारीख़ कामयाबियुनि ऐं बदनामियुनि जा कहिड़ा कहिड़ा मरहला तइ कंदी आहे उन जी खेसि भले बत बरोड़ हुई। हू उन समूरनि ख़राबियुनि खे वाइको करण लाइ इल्मी ऐं अमली तौरु संदरो ॿधी बीठल रहियो जंहिंजी पादाश में हुन लाइ कंडनि जी सेज हमेशह विछायल रही। हुन जे लिखड़नि में अयूब विया ऐं मुशरफ समेत हर आमदत ख़िलाफ़ नफ़रत फुल्की थिए। हुन जे तख़लीक़ुनि में MRD जो क्रोध शामिल आहे। आलमी साज़िशुनि मसइलनि ऐं कारगुज़ारियुनि ते संदसि गहरी नज़र हुई। हुन वटि सिंध जे मसइलनि उन जे हल बाबति चिटो मौक़िफ़ हो। तॾहिं तू पहिरियों शख़्स हो जेको कम्यूनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जी मरकज़ी कमेटी जी गॾिजाणी मां बाइकाट करे हलियो आयो त कम्यूनिस्ट पार्टी जो मौक़िफ़ सिंध जे सवाल ते वाज़े चिटो न आहे। उन वक़्तु खेसि ताननि जा तीर बि खणणा पिया हुआ, पर तारीख़ साबित कयो त संदसि मौक़िफ़ जानदार हो, पर पंहिंजे मौक़िफ़ ते बीह न सघंदड़नि हिन मुल्क अंदरि कम्यूनिस्ट पार्टी जी तॾाह वेड़ कराए छॾी। हिन सिंध जे सियासी अख़्तियारनि माली वसीलनि जे हक़ सिंध जे पाणी वारे जाइ विसे लखें एकड़ ज़मीननि जे सोकड़े डेल्टा जी तबाही सिंध जे रवीननि जी फुरलट 1954 खां पोइ आयल धारी आबादकारी सिविल तोड़े अस्करी कामोराशाही में सिंध सां बेवाजिबिन सिंध जे मादनी वसीलनि सां वेधनि सिंध जूं ज़मीनूं रिटायर कामोरनि ऐं रिटायर फ़ौजियुनि हवाले करणु सिंधी ॿोली जे क़ौमी सवाल वारी हैसियत ते सिंध जे क़दीम तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती आसारनि जी भेल ते कॾहिं बि संदसि कलम ख़ामोशी जो रोज़ो न रखियो हो। ख़तरनि में घेरल रियासतुनि जो आलमी साम्राज हथां इस्तफ़ाल जो हू वॾो मुखालिफ़ हो त वरी रियासती करप्शन ऐं अकरबा परवरी जो सख़्तु दुश्मन हो। तंहिं करे खेसि अरबाब रहीम खां वठी पीर मज़हर हक़ ताईं जहिड़नि लातदाद सियासतदाननि जे उरह ज़ोरायनि खे बि मुंहुं ॾियणो पियो। अमरीकी इसराईली जायदाद खां वठी ईरान इराक़ कुवैत सऊदी अरब समेत आलमी दुनिया ॾखण एशिया जी सूरतहाल ऐं हर क़िस्म जे सियासी समाजी सक़ाफ़ती तहज़ीबी मज़हबी बेचैनी बाबति हुन वटि अनेक सवाल हुआ ऐं उन्हनि सवालनि जा जवाब ॻोल्हण लाइ हू इल्म सियासियात जे समुंड में चुबियो हणंदो रहियो। गुरु रजनेश ओशो जो फ़लसफ़ो बि संदसि नज़रनि अॻियां हो त वरी तहज़ीबुनि जे तसादुम जे आलमी मसइले खां बि गाफ़िल न हो। हुन जॾहिं महसूसु कयो तहज़ीबुनि जे तसादुम जो नज़रियो इंतहाई ख़तरनाक ऐं ज़हरीलो किरदारु अदा करे रहियो आहे त हुन इंसाननि जे मुस्लिम हिंदू यहूदी ईसाई वारी विर्छ खे ग़लति करार ॾिनो ऐं हिन इहो वाज़े कयो त बिजली पाणी गैस कार जहाज़
तोड़े ॿियूं इंसानी ज़िंदगी जूं ज़रूरतूं मज़हबनि खां बेनियाज़ आहिनि। मज़हबनि खां बेनियाज़ आहिनि त पोइ पोहतनि जे मज़हब जे बुनियाद ते विर्छ बि गैर मंतकी आहे। हुन पंहिंजे लिखड़ियुनि में ची गवेरा, जमाल नासिर, हसन नसरुल्लाह, ह्यूगो शावेज़, अर्नेस्टो फिडेल कास्ट्रो, लियोन ट्रॉट्स्की, कॉमरेड टेड ग्रान समेत आलमी अॻुवाननि ऐं अरब क़यादतनि जे किरदार खे नए नस्ल खां आगाह कयो। हुननि जो हीरो हसन नसरुल्लाह बि हो त जमाल नासिर हुनजो महबूब किरदार हो, तॾहिं त हुन पंहिंजे अकेले पुट जो नालो ई जमाल नासिर रखियो हो। इहा अजब हैरानगी ज़रूरु आहे त हुन पंहिंजे पहिरें मजमूए क़ौमी गदार ऐं हिसाब किताब जी अर्पना पंहिंजी न्याणी शाज़िया अज़ीज़ सोलंगी जे नां कंदे लिखियो हो त उहा मुंहिंजी अदबी वारिस थींदी। तोड़े जो संदसि न्याणी जे अदबी ज़ौक़ खां इनकार नथो करे सघिजे ऐं हू वक़्त खां अॻु विछड़ी वई, पर मौजूदा वक़्त में संदसि फर्ज़बंद डॉक्टर जमाल नासिर संदसि अदबी वारसी वारो किरदारु निभाए रहियो आहे ऐं हुन किरदार सां केतिरा ई गुलाब फलाड़ जी हिकु सगारो सथ बणियल आहे, जंहिं सथ जी ख़ुशबू समूरी सिंध में फुराण मिसल आहे। लियाकत अज़ीज़ सोलंगी तारीख़ जे जिबर खां मुकमल शनासाई रखंदड़ तरक़ी पसंद हो। खेसि इहो पको वेसा हो त तारीख़ जो फ़ैसिलो कॾहिं बि ग़लति न हूंदो आहे। हुन पंहिंजे लिखड़ियुनि में इक़्तिदार ख़ातिर काठ जी कुर्सी ऐं सिंध जा मुस्तक़िल मफ़ाद विकिरो कंदड़नि खे हर वक़्त ते निंदियो। वटसि मुल्क जे बहराननि जे तारीख़ जा अनेक मिसाल ऐं सवाल हुआ। वरी उन्हनि जे हल लाइ वटसि लातादाद गस हुआ, जेके हू ॾसींदो बि रहियो। ईरानी क़ौम परस्ती खां वठी क़ौमुनि खे ग़ुलाम बनाइण वारी हर लहर खे हुन मुशाहिदे जी सूरत में परखियो हो। हुन वटि जमहूरियत, सियासत ऐं फ़ौज खे जाचण जा मुनफ़रिद ज़ाविया ऐं अलॻि एहसास हुआ, जिन एहसासनि खे जमहूरियत जा दावेदार सियासतदान ऐं अस्करियत पसंद धुरियूं अणॼाण ऐं लापरवाह आहिनि। उहा लापरवाही हमेशह खांस लिखाईंदी रही। हुन जॾहिं महसूसु कयो त इक़्तिदारी सोचूं रखंदड़ वापारी सिंध जे कॉलेजनि खे बैंक या होटल में तब्दील करणु चाहिनि था त हुन जे कलम जी हुरमत उन्हनि हरकतुनि मथां फिटकार जो वॾपुणो वसाइण में देरि न कई। हू तालीम जे मैदान में जिदत जो क़ाइल ज़रूरु हो, पर नाकाम तजर्बनि जी आवी मथां हू हर वक़्तु इस्लाह जो पाणी हारींदो रहियो। हुनखे इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ जो उल्को हो त आला अदालतुनि जे किरदार ते इतराज़ हो। हू कारूं जहर जे मोर जहिड़ी ख़्वाहिश धारे लुढ़क लाड़े तसवुफ़ ॾांहुं बि माइल थियो, छाकाणि जो खेसि इहा पक हुई त सूफ़ी इंसान ज़ात सां मोहबत ऐं भलाई जो दर्स ॾियनि था। हुन जे मुताले में यूनान जो फ़लसफ़ो बि हो, अरब दुनिया जो बुनियादी पैमानो त सिंध जे शानदार रवायतुनि जी पासदारी जो वचन बि हो। तंहिं करे हुनजी सोच जो महवर साईं सदाईं करीम ते सिंध पुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी हो। बुनियादी इंसानी इर्तिका, आलमी सूरतहाल ऐं तब्दीलियूं, ॾखण एशिया, बर सग़ीर जा सियासी, समाजी, सक़ाफ़ती, मज़हबी मामला, मुल्क ऐं सिंध जूं पेचीदगियूं ऐं मसइला, ईस्ट इंडिया कंपनी, करारदाद लाहौर, सूबाई ख़ुदमुख़्तियारी जो सवाल, मज़लूम क़ौमुनि जी मज़लूमियत जा ओञाण, आमरतुनि जा उरूज ऐं ज़वाल, वन यूनिट नज़रिया ज़रूरत, सियासी निज़ाम में अदलिया जी अहमियत ऐं उनजो कारज, सोमालिया ते जारियत, एथोपिया ऐं एरिट्रिया जी ठिकाण, ॿोली जा फ़साद, बंगाल जो विरहाङो, बांग्लादेश जो क़याम, सिंध में धाड़ेल कल्चर जो ॿिज छटणु, लिसानी फ़सादनि जो हथरादू पैदा कयल लहर, तइलीम जी तबाही जा दास्तान, सियासी तंज़ीमुनि जो मजमूई किरदारु, तालीमी इदारनि जी अबतर हालत, शागिर्द यूनियनूं, ज़ाब्ता इख़्लाक़, उमीद, उतफ़ा ऐं हौसले जे जहान जहिड़ा अनेक मौज़ू आहिनि, जिन खे हुन पंहिंजे लिखड़ियुनि वसीले ॼाण जो खज़ानो बनाए हिन किताब जी सूरत में नस्लनि जी रहनुमाई करण जी कोशिशि कई। मुंहिंजे ख़्याल में हिकु बाशऊर ऐं कमिटेड फ़र्द जा जेके बि ख़्याल, सोचूं, एहसास, रवैया, अमल, तदब्बुर, फ़हम ऐं फ़राख़्त जा रस्ता हूंदा आहिनि, से समूरा गुलनि जी ख़ुशबू ऐं कंडनि जे छुआ समेत हिन मजमूए में पेवस्त आहिनि। हीअ किताब हज़ारे सालनि जी तारीख़ जो तत्व आहे, हिकु दस्तावेज़ आहे जेको असांजे नस्लनि जी रहनुमाई ऐं ॼाण जे खज़ाने मिसल आहे। लियाकत अज़ीज़ पंहिंजे लिखड़ियुनि में ॾाढो पुरुमीद आहे। हू लिखे थो त जिते बि ज़ुल्म ऐं नाक आहे, बुख ऐं बेरोज़गारी आहे, या मुआशी अणबराबरी, ॾाढ ऐं ॾहकाव आहे, क़ौमी ऐं इंसानी हक़नि जी लताड़ आहे, उहा जंग जारी रहंदी। जेकॾहिं के कामरेड थकिजी पिया आहिनि
त उन्हनि जी जाइ को ॿियो वालारींदो शहीद नज़ीर अब्बासी जे रेटे रत सां रंगियल ॻाढ़ो झंडो को ॿियो हथ में खणी अॻिते वधंदो। खणी उहो को वॾो सियासी नाव न हुजे, को गुमनाम कारकुनी हुजे। हिन समूरे मजमूए जो सरासरी पैगाम उहो ई आहे त उहो पैगाम ई हक़ ऐं सच जो पैगाम आहे ऐं सच जो सिज ज़रूरु उभरणो आहे।